त पंजाब जे इलाइक़े में को हिकिड़ो माण्हू बलोचिस्तान जो तालिब आयो, पोइ बलोचिस्तान ईरान वारो या पाकिस्तान वारो इहो हिन जो अंदाज़ो कोन्हे। अॼु दाख़िला वरितई, उते बि इहा सूरत आई त बाबा जेतिरी ॻोठ में मानियूं आहिनि ओतिरा तालिब आहिनि, वधीक दाख़िला कान्हे। नेठि हिन जो पहिरियों जाइज़ो वरितऊं, उस्ताद असांजा तालिबुल इल्म जेको ईंदो आहे ॿी जाइ तो पढ़ियल, उनजो जाइज़ो वठिबो आहे त छा पढ़ियो आहे, छा हाल अहवाल वठिबो अथसि। उन हाल अहवाल वठंदे ॾिठऊं त तालिब आलीशान आहे। पाण में सलाह कयूं, पर पोइ सभिनी इंतिज़ामिया इहो जवाबु ॾिनो, बाबा मानी त ॻोठ में आहे ई कोन, ॻोठ जूं जेके मानियूं आहिनि सभु तालिबनि में विरायल आहिनि, हाणे हिनखे मानी काथो ॾींदासीं। चई पोइ जवाबु ॾियोसि दाख़िला कान्हे। नेठि पुछई त छो भला दाख़िला कोन्हे, मां नाकाम आहियां? चई सवाल ई पैदा न आहे, ना तो कामयाबु आहे। चई पोइ बाक़ी मूंखे दाख़िला छो नथा ॾियो? चई बसि मदरसे जो असांजो उसूल आहे, असां वटि गुंजाइश कान्हे। चई कीअं गुंजाइश कान्हे? बाबा मूंखे दाख़िला ॾियो, मां पढ़ण आयो आहियां परे खां। चयूं दादा असुल ॻाल्हि इहा आहे त मानी कान्हे। चई ख़ुदा जा बाना मानी जो को मसइलो आहे जंहिंजे करे मूंखे दाख़िला नथा ॾियो, दाख़िला ॾियो। मानी न मां कंहिं तालिब खां घुरंदुमि, न तव्हां खां घुरंदुमि, न कंहिंजी पुरे खाईंदुमि। जो सुभाणे को शिकायत करे त फिलाणो मुंहिंजे मानी में बगरा खाई वियो, या असां खाऊं था त उहो वेठो थो ॾिसे, पोइ हया ईंदो त भला असां हिनखे गॾु खारायूं, इहो कुझु बि न, शिकायत न थींदी मानी। चयो पोइ त ठीकु आहे, पाण ॼाणे मानी ॼाणे। हिन दाख़िला वरिती, पढ़णु शुरू कई, महिनती तालिब। काफ़ी ॾींहं गुज़रण खां पोइ अचानक तालिबनि पाण में तज़किरो कयो त हे फिलाणो तालिब मानी काथों थो खाए। जांच कयूं, ॾिठूं त हिननि खे कुझु बि सम्झ में न आयो। पोइ ॿ टनि तालिबनि पाण में हिकिड़ो तय कयो त बाबा सुबुह खां वठी हिन जी तूं चौकी कर, हेतिरे वक़्तु ताईं। 12 बजे मंझंदि खां पोइ वरी मां ॾिसंदोमांसि, 3 पहिरीं खां वरी राति ताईं ॿियो, वरी राति जाॻंदासीं गॾिजी त छा थो करे। जॾहिं सॼो ॾींहुं हिन जो ताक़ुब कयूं, 3 पहिरीं जी निमाज़ जो गुज़री त 3 पहिरीं खां पोइ हर को तालिब निकिरी वेंदो आहे। हाणे रांदियूं वांदियूं खेॾजनि थियूं, पुराणे ज़माने में वरी हर को हले वेंदा तालिब चकर वकर ॾियणु। हे हलियो ॿनिनि जे पासे, जाॾे ज़मीनूं आबादी हुई। किटली चैनक जिस्त वारी जेका तालिबनि खे हूंदी आहे, इहा हथ में, किताब ॿिए हथ में, पढ़ंदो 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 वियो हिकिड़ो नार हो, हले पियो। उन नार मूं पाणी विधाई उन किटली में, खणी वरी अॻिते हले पियो। अॻिते वञी ऐं उते पथरड़ा भितर पियल हुआ 3, उन्हनि में काठड़ियूं रखी, उन्हनि खे बाहि ॿारे किटली मथां रखी, ऐं पाण वरी गाहु पटण लॻो। उनजी पोख बि न, गाहु साइड़ो साइड़ो उनजा गौच पटींदो, चङो बुक बबुक करे उन किटली में विझी ढकड़ो ॾेई ऐं उनखे बाहि सोरे, ऐं पाण वेठो भरिसां किताब पढ़े 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 जॾहिं ॾिठईं त हाणे पोयों पहर थियो आहे, त वरी किटली लाहे रखी, ढक उनजो खोले छॾियईं। थोरी देरि गुज़री, जॾहिं ॾिठईं त हाणे ठरी वियो हूंदो, त उन मूं निपूड़े उहो गाहु कढंदो खाईंदो। वरी उतां उथी ऐं अचे नार वटि, वरी ज़ोर सां पंहिंजी किटली अहिड़ी मलियईं जो कारह जो असर बि कोन। वरी उहा खयूं पंहिंजी ऐं मोटे अचे मदरसे में रखी। तालिब इहा पूरी माजरा लिखी वेठे ॾिठी, मोटी अचे संगत खे ॿुधाई त बाबा हिन जो गुज़र सफ़र हीअं था। सुबुह जो थियो त तालिबनि सभिनी एहतिजाज करे खणी किताब छॾिया। उस्ताद वेठा सॼनि, हिकु बि तालिब न अचे। बाबा छा आहे, छो नथा पढ़ो? चई असांजो मुज़ाहिरो आहे। छा ते मुज़ाहिरो आहे, ॻाल्हि छा आहे? चई त हिन तालिब खे मानी न मिलंदी त असां सभु मदरसो छॾे वेंदासीं। पोइ हिनखे अहवाल ॿुधायूं त हिन जो हे मसइलो अथव। पोइ वरी कंहिं न कंहिं अलाह जे बहाने चयो त बाबा अहिड़ो माण्हू आहे त पोइ हिनखे मानी असां ॾींदासीं। पोइ हिक जी ॾिबी आहे त खणी ॿिए जी ॾियूं था। अज़ीज़ान गिरामी, पुराणो ज़मानो हूंदो, एतिरनि तकलीफ़ुनि सां माण्हू पढ़ंदा हुया। अल्लाह ताला फरमायो त मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहुहु फ़िद्दीन, जंहिंसां अल्लाह भलाईअ जो इरादो कंदो आहे त उनखे दीन में सम्झ अता कंदो आहे। दीन में सम्झ जे अता थियण जो मतिलबु इहो कोन्हे त माण्हू को वॾनि आलिमनि, मुजतहिदनि या मुफ़्तिन सां कुलो मिलाईंदो। हे बतियूं थियूं ॿरनि, इहे रोशनी ऐं बतियूं आहिनि, पर जेकॾहिं हिकिड़ो नंढड़ो बकरीअ जे अख जेतिरो ॾीओ हुजे, उन में कपह जी ज़रड़ी विझूं, उन में तेल जी अधु चमची विझूंसि, ऐं जे ॿारे कंहिं कुंडड़ी में रखिबो त बसि उहो ॾीओ थियो, रोशनी थी। जिन्स त रोशनीअ जी आहे न। हिकु ॿियो, दीन में सम्झ केतिरी बि नसीब थिए, पर इन लाइन लड़े सां लॻल में
माण्हू घटि में घटि हिन जे शाइर हिकिड़े शेर चयो आहे, उन जे माण्हू वेझो वेझो टपे थो। कंहिं वीचारे अलाह जे भलारे बाने इहो शेर चयो त उहिब्बु सालिहीन वलस्तु मिनहुम लअल्लाह यरज़ुक़नी सलाहा। भलो पाण कोन आहियां पर भलनि सां मोहबत अथमि, इन जे करे जो मन अल्लाह ताला मांखे बि भलाईअ जी का ज़री नसीब फरमाए। असां बि अज़ीज़ अवज अल्लाह जा अणगणिया शुक्र अदा कयूं जो असांखे दीन सां, क़ुरान सां, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शरीयत ऐं उन्हनि जी हदीस मुबारक सां एतिरी वाबस्तगी आहे जो काफ़ी ॾींहं खां वठी हींअर अधरात थी वई आहे, हींअर ताईं वेठा आहियूं। अल्लाह ताला शाल असांखे सची वाबस्तगी नसीब फरमाए। ताल्लुक़ थींदो आहे माण्हूअ जा ताल्लुकात। माण्हू जेकॾहिं घरनि में अचे ऐं ॾिसे उताक में दोस्त वेठा आहिनि, दोस्तनि जा बि मर्तबा हूंदा। वरी घर में टपो त घर में ताल्लुक वारा माण्हू उन्हनि जा बि मर्तबा हूंदा आहिनि। को पुटु हूंदो, का न्याणी हूंदी, को भाइटियो हूंदो, को भाणेजो हूंदो, का भाइटी का भाणेजी हूंदी, का धीउ हूंदी, का माउ हूंदी, का भेण हूंदी, को पीउ हूंदो, को भाउ हूंदो, को घरवारी हूंदी। माण्हू जा मुख़्तलिफ़ आहिनि, सभिनीनि सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा वाबस्तगियूं ऐं ताल्लुक हुजनि था। पर पोइ जॾहिं नालो खणबो त उनखे माइट चइबो। केतिरो बि घटि रिश्तो हुजे पोइ बि उनखे माइटीअ जे दर्जे ते ज़रूरु बीहारबो। त निस्बत माण्हूअ जी जंहिं बि शइ सां हुजे थी, उहा निस्बत खे अल्लाह ताला वटि, भली निस्बत खे रब वटि तमामु वॾी इज़त आहे। अल्लाह ताला शाल असांखे इहा भली निस्बत नसीब फरमाए। तो अज़ीज़ो हीअ वाबस्तगी, हे वेहण, बिल्कुलु इहा हिकिड़ी निस्बत आहे। ऐं जॾहिं त असांजे मुआशिरे में वॾो तइदाद इंसाननि खां हटी रुगो मुसलमाननि ते अचूं, सभु इंसान हुजनि हा त पोइ मुस्लिम गैर मुस्लिम सभु उन में अचे हा। पर जे उन्हनि खे छॾे रुगो कलमे पढ़ंदड़नि खे चऊं त उन्हनि मां बि काफ़ी वॾो तइदाद हिन निस्बत खां 63 ते परे बीठो आहे। ऐं अहिड़े मौक़े ते दिलि हिन जे लाइ घुरे थी त अल्लाह सुब्हानो व तआला शाल सभिनीनि मुस्लमाननि खे क़ुरान सां वेझी निस्बत नसीब फरमाए ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हिन सुहिणी हदीस सां वेझी निस्बत फरमाए। अल्लाह सुब्हानो व तआला जेके पंहिंजे वॾनि एहसाननि मां एहसान फरमायो, फरमाई त लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह ताला एहसान फरमायो आहे मोमिननि ते जॾहिं उन्हनि ॾे रसूल मोकिलियईं मिन अनफुसिहिम। वरी अल्लाह ताला जो ॿियो एहसान त उहो बि रसूल इंसान ज़ात जे जिन्स मां। हीअ अलॻि ॻाल्हि आहे त उहा जिन्स आला आहे। जीअं अहले इल्म ॿुधाईंदा आहिनि त माण्हू इहो एतिराज़ कंदा आहिनि त असां बि माण्हू अलाह जो रसूल बि बशर, त पोइ इहा कीअं थींदी? अज़ीज़ उहो सम्झ जी ॻाल्हि आहे। पीउ ऐं पुटु ॿई हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, पोइ पीउ ऐं पुटु ॿई शान में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। पीउ जाहिल, पुटु आलिम, पोइ बि अॿे खे मथो करे विहारींदो, हुनजो मर्तबो ऐं मक़ाम आहे। ऐं अहिड़ी तरह जे ॾाॾो हुजे, पढ़ ॾाॾो हुजे, त उहो सभु को हिक ॿिए खां मथे थींदो वेंदो। जॾहिं असां माण्हुनि जा हिक ॿिए में दर्जा हेठि मथे था थियनि त अल्लाह ताला जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पूरी इंसान ज़ात जो सरदार आहे, पोइ उहो आम माण्हू जहिड़ो काथों थींदो बाबा? अञा इल्म वारा हिकिड़ो ॿियो मिसाल बि ॾींदा आहिनि, उहो बि तव्हांखे ॿुधायां। त हे जेके पथर तव्हां वटि रोड में पवंदा आहिनि पथर, इहो बि पथर आहे, जबल मां निकिरंदो आहे। ॿियो हिकिड़ो पथर थींदो आहे जेको शीशे वांगुरु हेतिरो टुकुर थींदो आहे, भुगड़े चणे जेतिरो। हीअ ट्रक पथरनि जी 30-40 हज़ार रुपए मिलंदी, सॼी वॾी 10 व्हीलर ट्रक भरियल।
ऐं हो पत्थर जेको चणे जेतिरो निकिरंदो आहे अछड़ो शीशे जहिड़ो टुकुर या कंहिं ॿिए रंग जो हूंदो आहे, उहो बि साॻियो ई जबलनि मां भञी टोड़े काथों ॻोल्हे कढंदा आहिनि। पोइ उन भुॻड़े जेतिरे पत्थर जी क़ीमत 5-5, 10-10 लख रुपया थींदी आहे। निकितो त हिकिड़े ई जबल मां, हाणे चइबो त इहो रोड जे पत्थर जहिड़ो आहे या रोड जो पत्थर हिन जहिड़ो आहे, सुवाल ई पैदा न आहे। हुनजो नालो हीरो रखबो, हिन जो नालो रोड जो पत्थर रखबो। अल्लाह ताला नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इंसान ज़ात जो ताज बणायो ऐं ताज मथे ते पवंदो आहे। माना जेका बि इंसान ज़ात थी आदम अलैहिस्सलाम जी औलाद में, उन्हनि सभिनीनि जा ताज थिया अंबिया अल्लाह जा। वरी जॾहिं नबीअनि जी क़तार बीठी बैतुल मुक़द्दस में त उन्हनि जो ताजुल अंबिया थिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ अवामुन्नास जी केरु थो हिननि सां भेट करे, को चरियो जो भेट कंदो। अल्लाह साल असांखे भलाई नसीब फरमाए। अल्लाह फरमाए त मां एहसान कयो आहे तव्हांखे रसूल ॾिनुमि, ऐं उहो रसूल सुहिणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जा कम आहिनि त यतरू अलैहिम आयाती, क़ुरान मजीद उनखे ॾिनो अथसि, उहो तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो। पहिरियों हक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे एहसान जे शुक्रिये में असांखे अल्लाह जो क़ुरान सिखणो ऐं पढ़णो आहे। ऐं ॿियो हुकुम आहे त युज़क्कीहिम, इन अल्लाह जी ख़ल्क़ खे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़कियो ऐं पाकाई सेखारींदो, अक़ाइद जी, अख़लाक जी, लटे कपिड़े जी, खाधे पीते जी, माहौल मुआशिरे जी, ॻाल्हाइण गुफ़्तगूअ जी, नज़र ॾिसण जी, ॿुधण सुणण जी, हथ लाइण जी, सभ जो तज़कियो ऐं पाकाई सेखारींदो। एतिरे क़दुर जो माण्हू आलीशान ऐं पाक साफ़ थी बीहे। ऐं टियों मक़ाम त युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारींदो। क़ुरान अची वियो, इहो सफ़ा आम हेठें दर्जे जे मुस्लमान जेको नंढड़ो ॿार हुजे उन जो बि कमु। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते तज़कियो ऐं पाकाई। इहो हर अहिड़ो मुस्लमान जंहिंखे इबादत मथां फ़र्ज़ थी नंढड़े ॿार खे तरबियत जे तौर ते कबी। बिल्कुलु सफ़ा नंढड़ो ॿार हूंदो आहे, हंध टपड़ में पेशाब कंदो आहे, माउ खणी रुगो हुनखे धुआरण खां सवाइ हिन सर्दीअ जे मौसम में वरी ॿियो सुथण पाराए छॾींदी आहे। जॾहिं त आम वॾे माण्हू खे जेको मुकल्लफ़ मुस्लमान हुजे उनखे इन क़िस्म जी गुंजाइश न आहे, उनखे पाकाई करणी पवंदी। त इहा लटे कपिड़े जी पाकाई, जिस्म जी पाकाई, ऐं उन खां अञा जीअं सम्झ अकुल थींदुसि त हुनखे अक़ाइद जी पाकाई सेखार बि। त अक़ीदो हे रखे त अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात बेमिसाल आहे, उन जेको मटसानी कोन्हे उहो वहदहू ला शरीक लहू आहे, उनखे शरीक कोन्हे। ऐं ॿियो जेको अञा तज़किये ऐं पाकाई में माण्हू इबादतुनि, नमाज़ुनि में, कमनि कारियुनि में सिधो थी वेंदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टियों मर्तबो ऐं शान त युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारींदो। क़ुरान जो पूरो मग़ज़, तफ़सीर ऐं हिकमत ऐं दानाई, त कहिड़े तरीक़े सां इन माण्हूअ खे अल्लाह जे ख़ल्क़ खे हलाइणो आहे, कहिड़े तरीक़े में अल्लाह जी ख़ल्क़ सां हलणो आहे, पंहिंजे घर खां वठी गलीअ मुहले सां, शहर ऐं ॻोठ सां, ऐं पोइ वरी इलाइक़े सां, पोइ मुल्क सां, पोइ सॼी दुनिया सां कीअं हलणो आहे, इहो सॼो प्रोग्राम अल्लाह ताला जे हिन क़ुरान मजीद में आहे। तॾहिं अल्लाह ताला थो फरमाए त इहो असां रसूल सोणे जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कमु रखियो अथसीं तव्हांखे, ऐं उन कम जे लाइ तरीक़ेकार आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत ऐं सुन्नत ते गहरी नज़र। एतिरे क़दुर जो फरमाए त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी हयात तय्यबा में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। जॾहिं इहे सभु शयूं असांखे हासिल थियूं त पोइ मयूं त अल्लाह व रसूलहू फ़क़द फाज़ फौज़न अज़ीमा, जेको अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कंदो इहो माण्हू कामयाब थींदो। बाबा कामयाबी इन शइ में आहे, इन शइ खे छॾिबो त बाक़ी कामयाबी कोन्हे। दुनिया जा दुकान हूंदा आहिनि, जेकॾहिं असां हिन मीर ख़ान जे शहर मां हिकिड़े दुकान तो सौदो वठंदासीं त ठीकु आहे, पर जे उन वटो न वठूं त ॿिए वटो वठूं, ॿिए वटो नथो टे वटो वठूं। पर जेकॾहिं असांखे निमाज़ पढ़णी हुजे त उन जे लाइ तरफ़ ऐं रुख़ थींदो काबतुल्लाह शरीफ़ जो, ओलह जे भला उन पासे खे छॾियऊं उतर मुंहुं कयूं त निमाज़ थींदी, उतर कयूं, ॾखिण कयूं, ओभर कयूं, पर काबे खां भला थोरो मुनहरिफ थियो, असांखे ख़बर आहे हिन रुख़ ते काबतुल्लाह थोरो हीअं करे बीहो इरादे सां, ज़रो बि इरादे सां हटियासीं, निमाज़ छुटी। त रब सुभाणे ताला सां जेका बाने जी वाबिस्तगी आहे उन जो रुख़ हिकिड़ो आहे। तंहिंजे करे उन में ॿ शयूं ऐं टे शयूं, ॿ ऐं चार दुकान, ॿ ऐं चार ॻाल्हियूं न मिलंदियूं, उते हिकिड़ी ॻाल्हि मिलंदी।
तंहिंजे करे अलाह ताला सां जेका वाबस्तगी रखबी उहा हिकिड़ी हूंदी ऐं उहा सिधी हूंदी ऐं उहा दीन जी हूंदी, उहा इस्लाम जी हूंदी, उहा शरीयत जी हूंदी ऐं उहा अलाह जे ज़ाते गिरामी सां मुहबत जी हूंदी ऐं उन जो शाहिद हूंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्माबरदारी जी शकिल में हूंदी। अलाह शाल असांखे इहा फर्माबरदारी नसीब फरमाए ऐं इहा हासिल करणु ज़रूरी आहे। इन जे हासिलात खां सवाइ मुसलमानी न बचंदी ऐं इन मुसलमानी बचाइण खे एतिरो ज़रूरी सम्झिजे थो जो जेकॾहिं इन इस्लाम ऐं दीन खे पुठी ॾिनीसीं, अलाह ताला फरमाते इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, दीन इस्लाम अथव, वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। जेको दीन इस्लाम खे छॾे ऐं ॿियो को दीन जेकॾहिं चूंडींदो त पोइ उहो क़बूल न थींदुसि, वहुव फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, ऐं आख़िरत में उहो माण्हू वॾे खसारे में थींदो। दीन इस्लाम खे छॾिबो त पोइ बाक़ी रुॻो खसारे जो सामान आहे। मुसलमान असां अॼुकल्ह आम तौर ते ॾिसूं था त मुसलमान माण्हू क़ुर शरीफ़ जी तालीम खे छॾींदा था वञनि। मुसलमान माण्हू ऐं जेके दीन सां केतिरा वाबस्तगी ऐं तालुक बि रखनि था, केतिरा माण्हू निमाज़ी बि हुजनि था, मस्जिद में अचे 5 वक़्त निमाज़ बि पढ़नि था, पर दुनिया जे हवस ऐं हिर्स में ऐं दुनिया जे जीअं उठ कतार में हलंदो आहे, उनजो ॿी कंहिं बि शइ सां वास्तो न हूंदो आहे। बसि उनजी महार ॿिए उठ जे पुछ में बदल हूंदी आहे, उनजी ॿिए में, उनजी टे में, उनजी जत जेको लेते। हाणे इन लड़ीअ सां जो माण्हू उठ जे कतार सां वागजी वियो आहे त हाणे पियो थो उन में हले, न ॾिसे थो, न सोचे थो, न सम्झे थो। हो त जानवर आहिनि, उन्हनि खे हलाइणो आहे। इंसान तोखे कंहिं चयो आहे जो तूं अलाह जे दीन जे बारे में ईअं उठनि जी कतार वांगुरु पियो थो हले? दुआ आहे त अलाह शाला असांखे सम्झ नसीब फरमाए। उठनि जी कतार जो मिसाल चिटो करे ॿुधायोमांव। पाड़े ओड़े खे ॾिठोसीं त उनजो छोरो तो स्कूल पढ़े, क़ुर न पढ़े, वरी उनजे देखा देखीअ ते ॿिए कयो, कंहिं ॾिठो त उनजी छोकिरी बि पढ़े थी, हिन बि पंहिंजी छोकिरी उन में विधी। ईअं ॿार, छोकिरियूं, पुट, धीअर सभु वञनि था पियासीं ओॾे वाॻीदा कॉलेज ॾे उमाणींदा, पोइ ईअं सम्झ त ॼण जानवर जी कतार ओॾे हली वई, क़ुर शरीफ़ जो अखर बि न पढ़े। पोइ इहा मुसीबत तमामु वॾी आहे। अज़ीज़ो, असांजो दीन, ईमान, इस्लाम, मुसलमानी, इंसानियत सभु क़ुर सां आहे। जे क़ुर मजीद आहे त वाह वाह, ऐं जे नाहे त पोइ पक ॼाणो मुसलमानी कान बचंदी। ऐं जिन जिन मुआशरनि में दीन इस्लाम कोन्हे, क़ुर कोन्हे, उन्हनि मुआशरनि खे तव्हां ॾिसंदव त तव्हां मुसलमाननि खे मुसलमानी जे नज़र सां ऐं क़ुर ऐं सुन्नत जे आईने मां ऐनक मां जेकॾहिं ॾिसंदव त उहे माण्हू तव्हांखे इंसान न लॻंदा। अबा को बि लिहाज़ न हुजे, हराम हलाल जो लिबास लिहाज़ न हुजे, जाइज़ नाजाइज़ जो लिहाज़ न हुजे, रिश्ते रत जो लिहाज़ न हुजे, माउ भेण जी तमीज़ न हुजे, धीउ भेण जी तमीज़ न हुजे, कंहिं बि क़िस्म जी ज़ाल मुड़ुस जो को हक़ हुकूक हिक ॿिए जा न हुजनि, पोइ ॿुधायो त इहे जानवरनि खां बदतर न थिया त ॿियो छा थिया? अलाह सां इंशाअ असांखे सही इंसान बणजण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन जे करे मां अर्ज़ु कयूं त असांजो ताल्लुक़ क़ुर सां आहे, जंहिंजे करे असां हीअं वेठा आहियूं अधु राति ताईं। इन ताल्लुक़ खे अञा थोरो अॻिते वधायूं ऐं उहो अॻिते वधाइण जो तरीक़ो इहो आहे त पंहिंजे बचनि खे क़ुर ऐं दीन जी तालीम पढ़ायूं। न त हींअर फितननि जो ज़मानो आहे। अॻे ईअं हूंदो हो त मुसलमानी मुआशिरे में माण्हू ताल्लुक़ ऐं वास्ते सां हली पवंदो हो कुझु न कुझु दीन में। पोइ वक़्तु गुज़रण सां, तरबियत सां, तालीम सां, सोहबत सां माण्हू जो चङो ताल्लुक़ थी वेंदो हो दीन सां। ऐं हींअर जीअं त बेहयाई ऐं बुछड़ाई ऐं गंदगीअ जी एॾी घणी यलगार थी आहे जो जेसीं ताईं को माण्हू बरजुस्तगीअ सां दीन इस्लाम ऐं क़ुर जी का नज़रियाती तालीम न हूंदी, तेसीं ताईं नंढड़े ॿार खे या नौजवान खे पंहिंजो मज़हब ऐं इस्लाम बचाइण मुश्किल आहे। अलाह शाल असांखे तौफ़ीक़ ॾिजो जो असां सभु पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायूं। बाबा दो टोक हिकिड़ा अखर अथव पंहिंजनि ॿारनि जो इस्लाम बचाइणो अथव। सुभाणे तव्हांखे हीअ उमेदु आहे त असां पंहिंजो ॿारु मुसलमान ॾिसूं त अॼु ज़रूरी आहे त क़ुर पढ़ायो। जे अॼु तव्हां क़ुर पढ़ाइण में गफ़लत कई त पोइ का उमेदु न रखिजो त सुभाणे तव्हांजो ॿारु मुसलमान थींदो। पोइ जे काफ़र थिए, यहूदी थिए, नसारो थिए, सभिनीनि खे छॾे बेदीन थिए थियणु मुमकिन अथव। वजह इन में ग़लती असांजी आहे त असां उन बचे खे क़ुर न पढ़ायूं। अलाह शाला असांखे क़ुर पढ़ाइण सां वाबस्तगी नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, असांजे मदरसनि में जेको इल्म जो रस्तो आहे, जंहिं इल्म जे रस्ते में 8-10 साल सफ़र करणो थो पवे ऐं उन्हनि दीन जे मुसाफ़िरनि खे इब्तिदा अलिफ बा खां वठी इन दीन जी तालीम वठणी थी पवे। अलाह जो दीन त एतिरो घणो आहे
जीअं दरिया जे मथां माण्हू वेही ऐं पाणी अबा पीए या खणे त घणो पाणी खणी सघंदो जेतिरो कुल्हो खणी सघेसि दिलो मट भरींदो एतिरो जेको पंहिंजे कुल्हे ते अचेसि खली भरींदो जेका खणी सघंदो इन खां वधीक त माण्हू न खणी सघंदो न हे अलाह ताला जो इल्मु हे समुंड आहे समुंड मां वधि में वधि एतिरो आहे जीअं हज़रत मूसा ऐं हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे ॿेड़ीअ में वेठा हुआ सफ़र पिया कनि सूरत कहफ में वाक़ियो थो अचे त वेठे ई हिकिड़ी झिरकी आई अचे ॿेड़ीअ जे किनारे ते वेठी पोइ त हूं दरिया मां चुंबड़ी भरे झिरकी जो अबा वॾे दरिया मां पाणीअ जी चुंब भरे त घणो पाणी खणंदी दरिया खे कर ईंदी ख़बर पवंदी मां सम्झां थो त असां हिसाब बि न करे सघंदासीं त काओ हिसो वियो हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम चयो त मूसा अलैहिस्सलाम खे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो इल्मु अल्लाह ताला जे इल्म जे मुक़ाबले में एतिरी बि निस्बत नथो रखे जेतिरी झिरकी पंहिंजे चुंब में खणी वई पाणीअ सां दरिया जी निस्बत आहे इन खां अञा अल्लाह ताला जो इल्मु वधीक आहे असांजो खयल अञा इन खां थोरो आहे तंहिंजे करे इल्मु वॾो आहे माण्हू इल्म जा ॿ अखर सिखी ऐं जेकॾहिं पाण खे चवे त मां आलिम आहियां पोइ इहो त तमामु वॾी हिमाकत में आहे इन इल्मु घणो हासिल कयो आहे जो मां चइजे अबा मेडिकल स्टोर में जंहिंमें लख टिकी पई आहे उतां जेकॾहिं हिकिड़ी टिकी खणी खीसे में विझी चयो त मां दवा खणी थो वञा हितां ज़्यादती थींदी ग़लति बयानी थींदी तंहिंजे करे इल्म जो अखर जेको माण्हू खे नसीब थिए इन जो फैज़ इहो आहे इल्म जो माण्हू अहिड़े क़िस्म जो को तअसुर न ॾे पाण खे दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इल्म सां गॾु तवाज़ो ऐं नियाज़मंदी बि नसीब फरमाए त हे मदारिस में इल्म जो सफ़र थींदो आहे ऐं अॻु जी हालत तव्हां भाऊ मौलाना जन खां ॿुधव त वॾनि वॾनि मदारिस में इहो हाल हुयो जो खाधे पीते जूं सहूलतूं लाचार हूंदियूं न ॾेई सघबियूं माण्हुनि खे ॿियो हिकिड़ो अलाह जो नेक साले बुज़ुर्ग माण्हू हूंदो हुयो मां ख़ासि तौर ते हे पंहिंजे तालिब भाइरनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुमि त पंजाब जे इलाइक़े में को हिकिड़ो माण्हू बलोचिस्तान जो तालिब आयो पोइ बलोचिस्तान ईरान वारो या पाकिस्तान वारो इन जो अंदाज़ो कोन्हे अॼु दाख़िला वरितई उते बि इहा सूरत आई त बाबा जेतिरी ॻोठ में मानियूं आहिनि ओतिरा तालिब आहिनि वधीक दाख़िला कान्हे नेठि हिन जो पहिरियों जाइज़ो वरितऊं उस्ताद असांजा तालिबुल इल्म जेको ईंदो आहे ॿी जाइ तो पढ़ियल उनजो जाइज़ो वठिबो आहे त छा पढ़ियो आहे छा हाल अहवाल वठिबो अथसि उन हाल अहवाल वठंदे ॾिठूं त तालिब आलीशान आहे पाण में सलाह कयूं पर पोइ सभिनी इंतिज़ामिया इहो जवाबु ॾिनो बाबा मानी त ॻोठ में आहे ई कोन ॻोठ जूं जेके मानियूं सभु तालिबनि में विरायल आहिनि हाणे हिनखे मानी काथो ॾींदासीं चई पोइ जवाबु ॾियोसि दाख़िला कान्हे नेठि पुछई त छो भला दाख़िला कोन्हे मां नाकाम आहियां चई सवाल ई पैदा न आहे ना तूं कामयाबु आहे चई पोइ बाक़ी मूंखे दाख़िला छो नथा ॾियो चई बसि मदरसे जो असांजो उसूल आहे असां वटि गुंजाइश कान्हे चई कीअं गुंजाइश कान्हे बाबा मूंखे दाख़िला ॾियो मां पढ़ण आयो आहियां परे खां चयूं दादा असुल ॻाल्हि इहा आहे त मानी कान्हे चई ख़ुदा जा माना मानी जो को मसइलो आहे जंहिंजे करे मूंखे दाख़िला नथा ॾियो दाख़िला ॾियो मानी न मां कंहिं तालिब खां घुरंदुमि न तव्हां खां घुरंदुमि न कंहिंजी पुरे खाईंदुमि जो सुभाणे को शिकायत करे त फिलाणो मुंहिंजे मानी में बगरा खाई वियो या असां खाऊं था त उहो वेठो थो ॾिसे पोइ हया ईंदो त भला असां हिनखे गॾु खारायूं इहो कुझु बि न शिकायत न थींदी मानी चयो पोइ त ठीकु आहे पाण ॼाणे मानी ॼाणे हिन दाख़िला वरिती पढ़णु शुरू कयईं महिनती तालिब काफ़ी ॾींहं गुज़रण खां पोइ अचानक तालिबनि पाण में तज़किरो कयो त हे फिलाणो तालिब मानी काथों थो खाए जांच कयूं ॾिठूं त हिननि खे कुझु बि सम्झ में न आयो पोइ ॿ टनि तालिबनि पाण में हिकिड़ो तय कयो त बाबा सुबुह खां वठी हिन जी तूं चौकी कर हेतिरे वक़्तु ताईं 12 बजे मंझंदि खां पोइ वरी मां ॾिसंदोमांसि 3 पहिरीं खां वरी राति ताईं ॿियो वरी राति जाॻंदासीं गॾिजी त हे छा थो करे जॾहिं सॼो ॾींहुं हिन जो ताक़ुब कयूं 3 पहिरीं जी नमाज़ जो गुज़री त 3 पहिरीं खां पोइ हर को तालिब निकिरी वेंदो आहे हाणे रांदियूं वांदियूं खेॾजनि थियूं पुराणे ज़माने में वरी हर को हलियो वेंदा तालिब चकर वकर ॾियणु हे हलियो बनियुनि जे पासे जाॾे ज़मीनूं आबादी हुई किटली चैनक जिस्त वारी जेका तालिबनि खे हूंदी आहे इहा हथ में किताब ॿिए हथ में पढ़ंदो 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 वियो हिकिड़ो नार हो हले पियो उन नार मूं पाणी विधाई उन किटली में खणी वरी अॻिते हले पियो अॻिते वञी ऐं उते पथरड़ा भितर पियल हा 3 उन्हनि में काठड़ियूं रखी उन्हनि खे बाहि ॿारे किटली मथां रखी ऐं पाण वरी गाह पटण लॻो
हुनजी पोख बि न गाह साइड़ो साइड़ो हुनजा गौच पटींदो चङो बुक बबुक करे हुन किटली में विझी ढकड़ो ॾेई ऐं हुनखे बाहि सोरे ऐं पाण वेठो भरिसां किताब पढ़े 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 जॾहिं ॾिठईं त हाणे पोयों पहर थियो आहे त वरी किटली लाहे रखी ढक हुनजो खोले छॾियईं। थोरी देरि गुज़री जॾहिं ॾिठईं त हाणे ठरी वियो हूंदो त हुन मूं निपू ॾे उहो गाह कढंदो खाईंदो। वरी उतां उथी ऐं अचे नार वटि वरी ज़ोर सां पंहिंजी किटली अहिड़ी मलियईं जो कारां जो असर बि कोन। वरी उहा खयूं पंहिंजी ऐं मोटी अचे मदरसे में रखी। तालिब इहा पूरी माजरा लिखी वेठे ॾिठी, मोटी अचे संगत खे ॿुधाई त बाबा हिन जो गुज़र सफ़र हीअं था। सुबुह जो थियो त तालिबनि सभिनी एहतिजाज करे खणी किताब छॾिया। उस्ताद वेठा सॼनि हिकु बि तालिब न अचे। बाबा छा आहे, छो नथा पढ़ो? चई असांजो मुज़ाहिरो आहे। छा ते मुज़ाहिरो आहे, ॻाल्हि छा आहे? चई त हिन तालिब खे मानी न मिलंदी त असां सभु मदरसो छॾे वेंदासीं। पोइ हिनखे अहवाल ॿुधायूं त हिन जो हे मसइलो अथव। पोइ वरी कंहिं न कंहिं अलाह जे बहाने चयो त बाबा अहिड़ो माण्हू आहे त पोइ हिनखे मानी असां ॾींदासीं। पोइ हिक जी ॾिबी आहे त खणी ॿिए जी ॾियूं था। अज़ीज़ान गिरामी, पुराणो ज़मानो हूंदो हो, एतिरनि तकलीफ़ुनि सां माण्हू पढ़ंदा हुया। ऐं अॼु खां 30-35 साल अॻु बि असां पंहिंजे मदरसनि जे ज़माने में बि महदूद खाधा पीता ऐं वसाइल ऐं मानी ॾिठीसीं। जो महीननि जा माॻ गुज़री वञनि त उन छिटड़ी दाल खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र न अचे। हाणे त अल्हम्दुलिल्लाह अलाह जूं नेमतूं आहिनि। मां सम्झां थो तालिब एतिरो सुठो थो खाए जो चङो भलो कोन थो खाए पंहिंजे घर में। ऐं अलाह ताला इहा असांजे मथां महिरबानी कई आहे जो हालात असांजा घणा कमज़ोर आहिनि। अलाह फरमाए खे नेमतूं ॾे, ईअं न त इन्हनि मानीअ जे करे हे बाग़ी थी दीन छॾे वञनि। इहो असांजो हे अंदरूनी हल्को। बाक़ी आम मुस्लमान ॿाहिरि असांजा क़ुर छॾे विया आहिनि मानीअ जे भव खां। त ॿार खे क़ुर पढ़ाईंदासीं, सुभाणे छोरो असांजो ऑफिसर कीअं थींदो, पगारूं कीअं आणींदो, हराम हलाल काथों पटे ईंदो। इहा वॾी ग़लती था कयूं। अलाह ताला थो फरमाए अला तक़्तुलू औलादकुम मिन ख़श्यत इमलाक। बुख जे भव खां पंहिंजे बचनि खे न मारियो। ऐं बुख जे भव खां बचे खे मारण जो हिकु वजह इहो बि अथव जो तव्हां उन बचे खे दीन जी तालीम न पढ़ायो त सुभाणे क़ुर न पढ़ण जे करे उहो बेफ़रमान थिए, उहो बेईमान थिए। पोइ जॾहिं बेईमान थींदो त ख़ल्क़ में सां ज़ुल्म बि कंदो, ज़्यादतियूं कंदो, ॾोह बि कंदो, गुनाह बि कंदो। पोइ नतीजतन पवंदो जहन्नम में। पोइ जहन्नम में पवण माण्हू जो त मरण खां बि अञा वधीक पुछड़ो आहे न। पोइ उते चवंदो त रबना इन्नना अताना सादतना व कुबराना फअदलूना सबीला। अलाह असां त वॾनि जे हथ में हुआसीं, उन्हनि जाॾे कयो। असांखे जेको अज़ाब ॾे, असांजे वॾनि खे ॿीणो अज़ाब ॾिजाए। इहो उहो अथव जेके माण्हू पंहिंजे बचनि खे क़ुर नथा पढ़ाइनि। पर जेकॾहिं पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाईंदो त यकीन ॼाणियो तव्हां असां जीअरा हुजूं या मरी वञूं, असांजा बच्चा जॾहिं क़ुर पढ़ंदा त बेइख़्तियार इन जाइ ते ईंदा, चवंदा त रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अलाह अबे अमा ते ईअं रहम कजांइ जीअं असांखे नंढड़ो करे पालियो। बाबा जेकॾहिं क़बरुनि में बि दुआऊं खपनि त पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो, दीन पढ़ायो। दीन खां सवाइ कुझु बि कोन्हे। हिकु त निमाज़ जी पाबंदी एहतमाम सां। असांजो मुआशिरो ॾाढो ॾुखो थियो आहे। ख़ासि तौर ते घर ज़ाइफ़ूं निमाज़ुनि ते मुश्किल मोटनि। मर्द ई कोन था मोटनि, चङा भला सियाणा सेब था जेके सॼो ॾींहुं ॿाहिरि माहौल मस्जिदियूं दीन ईमान निमाज़ ॾिसनि था। घर में जेके औरतूं घर वेठियूं आहिनि उन्हनि खे निमाज़ जो चयो ई न आहे। सालनि जा साल गुज़री विया आहिनि, उन्हनि खे निमाज़ शुरू करणु ॾाढी ॾुखी आहे। पर अलाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयते। हर हिकु ज़िमेदार ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह पुछंदो त तव्हांखे जो हे आकही ॿार बचा ॾिनासीं त हिननि खे छा कयो, तव्हां कहिड़ो दीन पढ़ायो, कहिड़ी निमाज़ पढ़ायो, पढ़ायो न पढ़ायो। अलाह शाल असांखे पंहिंजे अहल अयाल खे निमाज़ पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पाण उन ते पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं बचनि खे दीन ईमान ऐं क़ुर पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हर अमल जो दारोमदार नियत सां थींदो आहे। दुनिया में बि असां हिक ॿिए खे नियतूं बचींदा वठंदा आहियूं। फिलाणो चई नियत सुठी कोन्हे, चयो मांसि पर नियत कोन्हसि, कमु न कंदो। फिलाणो चई नियत सुठी हुअसि, बसि अलाह कंदो करे ॾींदो। नियत चङी वाह वाह, नियत बुरी बेकार। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी हदीस फरमाई इन्नमल अमाल बिनियात, अमलनि जो दारोमदार नियत सां आहे। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेको ही किताब जमा कयो आहे, इन तमामु इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वॾी महिनत कई हदीस जे पोयां। महिनत कयईं, कुर्बानियूं कयईं, ख़र्च कयईं, वॾियूं तकलीफ़ूं ॾिठईं। पोइ हदीस शरीफ़ जमा कई वॾे तादाद में। पोइ उन में जेके साफ़ सही हदीसूं रिवायतुनि सां मतननि सां मुताबिक़त ऐं मुवाफ़क़त रखंदड़ इहे सभु हदीसूं पोइ गॾाए इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे चूंडे छंडे छाणे ऐं पोइ उन पंहिंजे किताब में शामिल कयूं। ऐं तारीख़ इमाम बुखारी जंहिंमें लिखनि था त हदीसूं जॾहिं किताब में जमा करे लिखणु शुरू कयईं त हिकु हिकु हदीस जे लाइ गुस्ल करे रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़ी ऐं पोइ वेही उहा हदीस मस्जिद नबवी शरीफ़ में लिखंदो हुयो किताब। एॾी महिनतूं कयूं। ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं तरतीब ठाही त तरतीब में पहिरीं हदीस पंहिंजे किताब में नियत जी रखी।
छो त हर अमल जो दारो मदार हूंदो आहे नियत सां। नियत साफ़ त अमल सही, नियत ख़राब त अमल बेकार। तंहिंजे करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चयो त पहिरीं हदीस नियत जी कयो। जेकॾहिं इल्मु पढ़णो आहे त अॻ में ई कयूं नियत साफ़, ऐं नियत साफ़ इहा हुजे त इल्मु असां अलाह ताला जे रज़ा हासिल करण जे लाइ था पढ़ूं। जंहिं माण्हू इल्मु इन जे लाइ हासिल कयो त इन सां माण्हू को दुनिया जो गर्ज़ ऐं को मतिलबु हासिल कंदो त पोइ अलाह ताला वटि इन जे इल्म जो कख बि फ़ाइदो न थींदो। पर जेको माण्हू इल्मु हिन जे लाइ पढ़े त मूंखे अलाह जी रज़ा नसीब थिए, ऐं जीअं त इल्मु मां पढ़ी ऐं हासिल कंदुमि त मुंहिंजे उस्तादनि जो मुंहिंजे मथां कर्ज़ थींदो, त इहो कर्ज़ मुंहिंजे मथां आहे त मां आईंदे नसुल खे वरी इहो इल्मु उस्तादनि जो मुंतकिल करे पंहिंजो कर्ज़ लाहियां इन इरादे सां, ऐं दीन अलाह जो शरीयत बि अॻिते थी ऐं आईंदे नसल ताईं बि इहा शइ पहुती, त पोइ इहो इनशा अलाह सबीलुल ख़ैर में आहे। जेको इल्मु पढ़े ऐं उन ते अमल करे सिद्क़ ऐं इख़लास सां अलाह ताला खे राज़ी करण जे लाइ, नतीजो इहो थींदो जो इहो इल्मु इन माण्हू खे क़यामत जे ॾींहुं तमामु मथे ऊंचो कंदो। अलाह मोमिननि खे मथे कंदो, पर वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात, जिन खे इल्मु मिलंदो अलाह ताला उनखे दर्जो ॾींदो। हदीस शरीफ़ में थो अचे त जॾहिं इल्म वारो क़ुरान वारो ईंदो अलाह ताला वटि, त अलाह ताला फरमाईंदो त मोमिननि खे जन्नत में जायूं हिते थी मिलनि, पर क़ुरान वारा तुंहिंजी जाइ हिते न आहे। जीअं दुनिया में क़ुरान ठाहे पढ़ंदे हाणे पढ़ंदो वञ, मथे चढ़ंदो वञ, जिते आख़िरी आयत आहे तुंहिंजी जन्नत में मथे माड़ी आहे। ऐं इल्म वारनि खे, आलिम खे, जंहिं इल्मु हासिल कयो ऐं पोइ इल्म जी ख़िदमत कई, अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त उनखे अलाह सुब्हानहु व तआला क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त तूं त छुटी वएं पंहिंजे इल्म सां, अलाह ताला तोखे महिरबानी करे जन्नत थो उमाणे, पर पंहिंजे 70 माइटनि मां जे तूं न हुजे हा त उहे जहन्नम वञनि हा, उन्हनि खे बि छिके वञी जन्नत पहुचाए। ऐं रब साईं नेकनि ऐं सालिहनि खे थो फरमाए त वतबाअतहुम ज़ुर्रियतहुम, भलारनि खे जन्नत में उमाणे पोइ आक़ह बि गॾाए ॾींदासीं, ॿार बचा बि गॾु हूंदा। वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै, उन जे अमल में कुझु बि न खुटाईंदासीं। हर कंहिंखे जन्नत में अलाह दार पंहिंजी कोटा अलॻि अलॻि ॾींदो। अलाह साईं इंशा अल्लाह असांखे इल्मु नसीब फरमाए। पर इन सभ जो ताल्लुक़ अथव नियत सां। जेकॾहिं नियत अलाह खे राज़ी करण जी आहे त ठीकु आहे, जे न आहे त पोइ ख़तमु। हिकिड़ी हदीस शरीफ़ अचे थी जंहिंमें टे वॾा किरदार, हिकिड़ो इल्मु तमामु वॾो किरदार आहे, छो त अल उलमा वरसतुल अंबिया, उलमा नबीअ जा वारिस हूंदा आहिनि, नबीअ जो वारिस थियणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो इहो इल्मु, ऐं ॿियो शहादत, दीन ख़ातिर पंहिंजो सिर कपाइणु, टियों सखावत, पंहिंजो माल जेको माण्हुनि खे ॾाढो मोहबत वारो महबूब माल हूंदो आहे प्यारो, उहो अलाह जे नाम ते ख़र्च करणु। इहे टे अमल जेकॾहिं नियत सचीअ सां आहिनि त आलिम पाण त छॾाईंदो, 70 माण्हू ॿिया बि गेले वेंदो। शहीद, अलाह ताला उन खे पहिरियों जन्नत में घर ॾेखारे पोइ उन जो रूह कब्ज़ कंदो आहे, ऐं मोए खां पोइ असां शहीद खे चवंदासीं मरी वियो, दफ़न था करे, चऊंसि उनजी घरवारी रन थी वई, उनजा बचा यतीम थी विया, अलाह थो तव्हां शहीद खे इहो चओ था, पर मां वटि इहो मोह न आहे, मां वटि जीअरो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त शहीद जे रूह खे अलाह पखीअ जे गुज में विझी छॾींदो, जन्नत में वतंदो, चुगंदो, खाईंदो, पीअंदो। ऐं जॾहिं शहीद क़यामत जे ॾींदो त अलाह ताला फरमाईंदो त शहीद तूं पाण सां गॾु पंहिंजा माइट बि जन्नत में वठी वियो। टियों माण्हू सखी, जेको अलाह जे नाले ते ख़ैरात थो करे। अलाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त इत्तक़ुन नार वलो बिशिक्क तमरा, जहन्नम खां बचो, अधु कतल जी गड़ी बि ख़ैरात कंदो तॾहिं बि अलाह जहन्नम खां बचाईंदो। हिकिड़ो माण्हू जो पंहिंजो गाॾियूं माल जूं ख़ैरात थो करे, छा था सम्झो त हिन जो केॾो अलाह वटि वॾो मक़ाम हूंदो, पर इन सभ जो दारो मदार नियत सां ई। हिकिड़ो आलिम ईंदो क़यामत जे ॾींहुं, अलाह ताला पुछंदुसि ॾे अहवाल छा आंदो अथई, चईंसि मां तुंहिंजे इल्म जी ख़िदमत कई अथमि। अलाह फरमाईंदो त हा इल्म जी ख़िदमत कई अथई, पर उन में तुंहिंजो मक़सदु मुंहिंजी रज़ा न हुई। मक़सदु इहो हुई त माण्हू खट जी सिरांजी ते विहारनि, सुठा कपिड़ा पायां, अछो उजरो थी वेठो हुजां, माण्हू साईं साईं कनि ऐं मुंहिंजी ख़िदमत कनि, खाराइनि पीआरनि, ऐं मोतबर हुजां, मक़ाम हुजे, मर्तबो हुजे, ऐं माण्हू मूंखे वाह वाह कनि, साईं वॾो आलिम आहे, वॾो आलिम आहे। तंहिंजे करे तुंहिंजो उहो नियत मूजिबि तोखे बदिलो दुनिया में मिली वियो। माण्हुनि तोखे वाह बि कई, तोखे मानियूं बि खारायूं, तोखे लटा कपिड़ा बि ॾिनऊं, तोखे ॾन ॾावण बि ॾिनऊं। तंहिंजे करे हाणे तुंहिंजो असां वटि को खातो कोन्हे, छिकियोसि जहन्नम में। ॿियो शहीद, जंहिं अलाह ख़ातिर पंहिंजो सिर ॾिनो हूंदो। शहीद ॾे अहवाल छा कयो अथई, चईंसि मां तुंहिंजे ख़ातिर सिर ॾिनुमि। फरमाईं सिर त ॾिनो ई, पर जॾहिं तूं दीन ख़ातिर लड़ंदे न, माण्हू ॾिसंदा त तूं गदगद थींदे, ख़ुशि थींदे, त वाह वाह माण्हू मूंखे ॾिसनि त मां वॾो पहलवान आहियां। जॾहिं माण्हू तारीफ़ कंदा हुआ तुंहिंजी त तूं ख़ुशि थींदे, त वाह वाह मां वाक़ई एॾी तारीफ़ जे लाइक़ु आहियां। तंहिंजे करे तूं वाह ते ख़ुशि थिए, दुनिया में तोखे वाह मिली वई। हाणे असां वटि तुंहिंजे लाइ ला नुक़ीम लहुम यौमल क़यामत वज़ना, ताराज़ी कोन्हे। छिकियोसि बाबा शहीद खे जहन्नम ॾे, छो त हिन रिया कयो। ऐं अलाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त ऐसर रिया शिरकुन, थोरो बि ॾेखाव आहे त उहो शिरक आहे। अमल कजे, ॾेखाव न कजे।
ऐं इहो मुनाफ़िक़ जो किरदारु आहे। टियों वरी सखी हूंदो, सखीअ खां अलाह पुछंदो त ॾे अहवाल छा कयो अथई, चई तो माल ॾिनो, उहो मां तुंहिंजे रस्ते में ख़र्च कयो। फरमाई त मुंहिंजे रस्ते में त ख़र्च कई, पर मुंहिंजे रज़ा जे लाइ न। तूं जॾहिं ॾींदे त माण्हू चवंदा साईं फिलाणो ॾाढो सखी आहे, वॾो माण्हू खे थो ॾे, पोइ तूं ख़ुशि थींदे त वाक़ई मां सखी साहिबु आहियां। फरमाई त उहो तोखे दुनिया में मिली वियो, तंहिंजे करे हाणे हिनखे छिकियोसि जहन्नम में। हालांकि अध गड़ी क़तल जी बि जहन्नम खां बचाए सघे पई सखीअ खे, पर उहो नियत सची वारो। तॾहिं चवंदा आहिनि बाबा असांजी सिंधीअ में चवणी अथव, अॻे त पाव न त मणनि खे मोट। इहो नियत ते दारोमदार अथव। नियत अलाह खे राज़ी करण जी त अलाह कंदो, पाव बि अॻिजी वेंदो, पर जे नियत में खोट हूंदो त खणी भली दरिया हवा आहे, सुवाल ई न आहे। अलाह तो फरमाए त सुवाल ई न आहे, असां हिन जे लाइ ताराज़ी न खणंदासीं। अलाह साईं शाल असांखे नियत सची नसीब फरमाए। अज़ीज़ो, नियत तालिबुल इल्म ख़ासि तौर ते इन जे लाइ रखे त मां इहो जेको इल्मु थो पढ़ां इन सां अलाह मुंहिंजो राज़ी थिए, मूंखे दीन शरीयत जी ख़बर पवंदी, शरीयत जे अहकाम जी मां मुआफ़क़त कंदुसि, मुखालफ़त खां बचंदुमि ऐं दीन ते अमल कंदुमि। पोइ जेकॾहिं ईअं कंदो त वाह वाह, जे न कंदो त पोइ इहो माण्हू पंहिंजे ॿिन्हिनि जहाननि खे विञाए थो। दुआ आहे त अलाह ताला असांखे नियत ख़ालिस पंहिंजे रज़ा जे लाइ हिन दीन हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका फरमाई जंहिंजी हिजरत फरमाई त इनमल अमाल बिनियात, अमल जो दारोमदार नियतुनि सां अथव। फरमाई त हिजरत कंदा हुआ पुराणे ज़माने में, पंहिंजो वतन छॾे वेंदा हुआ बा दीन ख़ातिर। फरमाई जंहिंजी हिजरत अलाह अलाह जे रसूल जे लाइ, हिजरत अलाह रसूल जे लाइ। हिजरत दुनिया जे लाइ त पोइ दुनिया मिलंदी, या कंहिं औरत जे लाइ त शादी कंदो। हिकिड़ा माण्हू हूंदा जेके पंहिंजो वतन छॾे ईंदा त अलाह जे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रहूं, उहे मुहाजिर अव्वल पहिरें नंबर जा मुहाजिर। ऐं ॿिया वरी हूंदा हुआ इन जे लाइ त असां उतां कुझु न कुझु वञी को ॿियो माल मिल्कियत हासिल कयूं, उहे मुहाजिर ॿिए नंबर जा दुनिया वारा। को टियों माण्हू हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हो जेको चवंदो हो त मां इन जे लाइ थो इल्मु पढ़ाए पंहिंजो हिजरत कयां त जीअं उते हिकिड़ी ज़ाइफ़ आहे उन सां वञी शादी कंदुमि। इन खे मुहाजिर उम्मे कैस चवंदा हुआ। उम्मे कैस हिकिड़ी बाई, उन जे शौक़ में हिकिड़ो माण्हू पंहिंजो वतन छॾे आयो, ना दावा कई त मां हिजरत थो कयां, हालांकि हिजरत कान हुयसि। पोइ इनखे मुहाजिर उम्मे कैस कोठींदा हुया, ऐं उम्मे कैस जो मुहाजिर उहो हिजरत जे जेको आला मक़ाम हुयो उन ते न पहुची सघियो। तंहिंजे करे अज़ीज़ो, अव्वल ऐं आख़िर ॻाल्हि इहा अथव, जेकॾहिं नियत अलाह ताला जी रज़ा हासिल करण जी हूंदी त यकीन ॼाणियो इल्म में असांखे इहो मर्तबो ऐं मक़ाम मिलंदो, ऐं जेकॾहिं न हूंदी त पोइ को अलाह तो फरमाए त क़यामत जे ॾींहुं असां उन जो असुल को मीज़ान ऐं का तराज़ू क़ाइमु न कंदासीं। दुआ आहे त अलाह ताला शाल असांखे हिन इल्म हासिल करण में नेक नियती नसीब फरमाए। हदीस शरीफ़ जे इब्तिदा में इमाम साहब इहा असांखे नियत जो सबक़ ॾेई छॾियो त नियत पंहिंजी भली, ऐं उन खां पोइ जेको बि अमल कबो थोरो बि हूंदो त उहो कामयाबु थींदो। जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी हदीस ॿुधाई आहे त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो माण्हू ईंदो अलाह ताला वटि, अलाह पुछंदो ॾे अहवाल छा अथई, चईंदी मां वटि कुझु बि कोन्हे। त पोइ जांच कर, यादि कर, चईंदी मां वटि त का ख़ासि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। इहो अचानक अलाह ताला पर्दो परे करे हिकिड़ो पहाड़ ॾेखारींदुसि, जबल हे ॾिस, उहो महसूसु थींदुसि त हीअ ख़ैरात आहे। चईंदी मां त ग़रीब हुयुमि, मां वटि त लप बि कान हीउ ॾियण जे लाइ, हे त पहाड़ आहे। फरमाईं त न वाक़ई तो वटि लप कान हीउ ॾियण जे लाइ, पर जेको तो कंहिं माण्हूअ खे हिकिड़ी कतल अलाह जे नाम ते ॾिनी, कंहिं माण्हूअ जे सैन हई त अदा मां ॾाढो बुखियो आहियां, पेट में बुख अथमि, कुझु ॾे त खावां, तो वटि ॿियो कुझु बि कोन हो, पंहिंजे लाइ हिकिड़ी खारक जी गड़ी रखी हुई, खणी ॾिनईसि। ईअं माण्हू थींदो आहे कॾहिं इफ़्तार जे लाइ, कंहिं कम जे लाइ ईअं माण्हू रखंदो आहे। गुरबत जो ज़मानो, हाणे त अल्हम्दुलिल्लाह वुसात आहे, कुशादगी आहे, अॻे ईअं घणो हूंदो हुयो। पोइ उन जे इन हालत ते तो इहा ॾिनी जो पाण पंहिंजे पेट खे मुठ ॾेई की पोइ ते हुन ग़रीब खे तो खारायो अॻ भरो करे, तंहिंजे करे उहा मूंखे एतिरी वणी जो उहा मां पाली आहे। फरमायूं त जीअं तव्हां घोड़े जो बचड़ो वठंदा आहियो पोइ हुनखे पालींदा आहियो, घोड़े जो बचड़ो हूंदो आहे न ॾाढो पंधु करे, घोड़ीअ खां छॾाए माण्हू को शौक़ीन वठंदो आहे त भलो बचो मां झलियां थो, पोइ जो हुनखे 4-5 साल पालबो आहे त जबल जहिड़ो घोड़ो थींदो, हीअं जो चढ़ो त खणी डुकाए खणी वञी अलाए माण्हू खे काथे कढे। पर ईअं जीअं माण्हू घोड़े जो बचो पालींदा आहिनि ऐं उहो जवान घोड़ो थी वेंदो आहे वॾो, ईअं अलाह सुब्हानहू तआला कंहिं नियत वारे माण्हू जी ख़ैरात खे पालींदो आहे, पोइ केतिरो बि पालेसि। तॾहिं फरमाई त मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल, अलाह जे रस्ते में ख़र्च करण वारो ॼण दाणो, दाणे मां 700 दाणा। अलाह तो फरमाए त वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा, जेकॾहिं मां अञा वधाईंदुसि त पोइ हिसाब खां ॿाहिरि हूंदो, काॾे खजूर ऐं काॾे पहाड़। अलाह फरमाए खणे तुंहिंजो इहो सिदक दिलि सां खजूर मूंखे ॾाढी पसंदि आई, मां उनखे पाले हेकियो त मां खणी
अज़ीज़ो इहो सभु सबक़ आहे नेक नियतीअ जो। अलाह नेक नियती नसीब फरमाए। अमल थोरो हुजे या घणो हुजे, नियत नेक हुजे, इंशाअल्लाह अलाह वटि कामयाबी थींदी। घणो माण्हू कॾहिं बि पंहिंजे अमल खे न सम्झंदो आहे, छो त अलाह सुब्हानो ताला जो जेको फज़ल आहे न उहो वॾो आहे। उनजे मुक़ाबले में असां जेकॾहिं सॼा ॻरी लूण पाणी थी वञूं न, पोइ बि अलाह ताला जे महिरबानीअ जे मीम जे ईअं लीक खे बि हथु न लाहे सघियासीं। अञा त महिरबानी सॼी पोइ ते पई आहे। तंहिंजे करे जेतिरो कजे माण्हू अलाह ताला वटि इहो सम्झे त मां त कुझु बि न कयो। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन राति जो बीहनि था तहजुद में, जॾहिं जो सुबुह जो मां आयशा सिद्दीक़ा थी ॾिसे त पेर मुबारकनि खे वरम थी वियो आहे। पोइ अर्ज़ु थी करे त अलाह जा रसूल, तव्हांखे अलाह ताला फरमायो त लियग़फ़िर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र, हेॾी महिरबानी, ऐं पोइ बि तव्हां एतिरो क़याम था कयो जो पेर मुबारक सुजी था वञनि। फरमायो त आयशा, जॾहिं अलाह मां सां एॾी महिरबानी कई त अफ़ला अकून अब्दन शकूरा, पोइ अलाह जो मां शुक्र अदा न कयां इन खे। जिन जे उम्मतनि जा घर जन्नत में था ॾिसजनि, जिन जो ख़ादिम बिलाल जन्नत में खड़का कंदो घुमंदो थो वठे, हाणे अहिड़े नबीअ खे कहिड़ी ज़रूरत हुई? पर अलाह ताला सां बाने जी निस्बत अहिड़ी आहे जिते हर वक़्तु बानो छा बि थिए, भली लाहू तला मकान ते वञी पहुतो, उनजे कदमनि जे हेठो सभु शइ थी वई, मथे मकान आहे ई कोन, उहो बि चवे थो त अफ़ला अकून अब्दन शकूरा, पोइ मां अलाह जो शुक्रगुज़ार बानो न थियां? असां पोइ अबा कहिड़ी माउ जा पुट आहियूं जो असां जीअं अलहाइक युसली रकातैन सुम्मे यंतज़िरुल वही, हिकिड़े कोरी वीचारे जो हुयो दिमाग़ थोरो घटि, पोइ उनखे कंहिं ॾसियो त यार तहजुद तमामु वॾी ॻाल्हि थींदी आहे, पोइ हर ॿिनि रकातुनि तहजुद खां पोइ ॾिसे त अलाए मलाइक कारूं थो अचे मां सां मिलण। बाबा ईअं कॾहिं बि न कजे। माण्हू जेतिरो करे अलाह ताला जे लाइ उनखे घटि सम्झे, पोइ यकीन ॼाणियो त अलाह ताला इन सिदक़ ते जॾहिं नवाज़ींदो त अलाह जी महिरबानी थींदी। यरजून रहमत रब्बिही व यख़ाफ़ून अज़ाब, अलाह जे रहमत में उमेद, अलाह जी गिरफ़्त ऐं पकड़ खां ॾाढो भउ। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह सईद ताइफ़, असांजे सिलसिले जा वॾा पीर, छा चइजे उनजी तक़वा, परहेज़गारी, ज़ुहद, अमल हिसाब खां ॿाहिरि वफ़ात करे विया। पोइ हिकिड़े अलाह जे बाने खे ख़्वाब में नज़र आया त को माण्हू संदन साथी चईं तव्हां सां अलाह ताला कीअं मामिलो कयो? चई यार कहिड़ी तो ॻाल्हि पुछे, मामिलो ॾाढो सख़्तु आहे। असां जेकॾहिं पंहिंजा अॼु जा सालिह ॿधी ऐं भरियूं ॿधूं सालिहनि जूं, त हज़रत जुनैद जे हिकिड़ी राति जेतिरी उन्हनि जी इबादत न थींदी आहे। उन भले नेक माण्हू जो तो मां तव्हांखे वाक़ियो ॿुधायां। चईं कीअं तव्हां सां मामिलो सख़्तु थियो? चई दादा मूंखे अलाह ताला जॾहिं आॾो पंहिंजे बीहारियो, पोइ पुछे जुनैद छा आंदो अथई? मां चईं मां तुंहिंजी तौहीद आंदी आहे, मां तुंहिंजी तौहीद आंदी आहे। फरमाईं त नसी त लैलत लबन, ॾहीअ वारी राति विसरी वई छा, या खीर वारी? कंहिं राति खीर खाधो, पोइ पेट में सूर थी पियो, पोइ घर में हुया दोस्त अहबाब जो पुछण आया, साईं ॾेवा छा थियो आहे? यार खीर खाधो राति सो पेट में सूर थी पियो। फरमाईं त खीर वारी राति काॾे वई? जुनैद तो जहिड़ो माण्हू चवे त खीर जे करे पेट में सूर पिया, पोइ तो ई त किथे आहे? अब असां पंहिंजो अहवाल ॾिसूं, पोइ असां किथे आहियूं, लभूं था? चई त पोइ जो इहा ॻाल्हि ॿुधमि त मूंखे ॾिठो में आयो त भेण हे त मुंहिंजो सभु हड़ भई, कुझु ई न बचो। ज़ाहिरात अहिड़ी जवाब खां पोइ त हाणे मलाइक चिकिन कोरट मो बल बाबा केस ख़तम। पोइ अलाह ताला फरमायो बि तुंहिंजो ॿियो थोरो अमल आहे। हिकिड़ी राति तूं निकितो वञे पियो तहजुद जे लाइ, सर्दी जी राति, मींहं जी राति, हिकिड़ो ॿिलीअ जो बचिड़ो नंढड़ो उहो मीके पियो ॿाहिरि, थधि खां सफ़ा मरे पियो, तो उनखे वठी उतां छंडे फूके खणी पंहिंजे कोट जे खीसे में विधो। पोइ तहजुद पढ़ी जॾहिं मोटी आई घर में त घर तुंहिंजे बाहि पियो भरे, उतां वरी खीसड़े में कढी रखीसि जो त बाहि जे भरिसां उहो टपा पियो ॾे। पोइ जीअं उहो बाहि हुनखे फरहत ॾिनी ऐं ॾाढो ख़ुशि थियो त पोइ टपनि ॾींदे इहा पियो दुआ घुरे त मुंहिंजा रब जीअं जुनैद मूंखे अॼोकी सर्दीअ खां बचायो आहे, हिनखे जहनम खां ईअं बचाए। सो उनजे करे हाणे मां अर्ज़ु कयो, मां वॻोणे तव्हांखे त अबा अॻे त पा न त मणनि खे बि मोट, हक़ीक़त इहा अथव ऐं इहा सभु इहो अथव त इन महिल आमाल बि आहे। सो अज़ीज़ो एहतियात करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां माण्हू कॾहिं बि आज़ादु न आहियूं पंहिंजे ॻाल्हाइण ॿोलाइण में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त फरमाइनि त कॾहिं माण्हू हिकिड़ो अखर ॻाल्हाईंदो आहे ऐं इन माण्हू जो मक़ाम इहो हूंदो आहे जो जन्नत जी चोटी ते चढ़ियो बीठो हूंदो आहे, पर अलाह जे नाराज़ पे वारो हिकिड़ो अखर बेख़बरी बे इख़्तियारी में हिनखे पतो बि न हूंदो आहे, ॻाल्हाए विझंदो आहे, रब जो उतां धिको ॾियारींदो अथसि त असफल साफ़िलीन में वञी पवंदो आहे। कॾहिं को माण्हू अहिड़े पाताल में पियल हूंदो आहे जहनम जे में, अलाह ताला जे रज़ा जो हिकिड़ो अहिड़ो अखर आलीशान ॻाल्हाइजी वेंदो अथसि जो अलाह हिन खां खणाए ऐं हिनखे मथे चढ़ाए छॾींदो आहे। तंहिंजे करे माण्हू खे घुरिजे पंहिंजे ॻाल्हाइण में ॾाढो एहतियात करे। दुआ आहे त अलाह ताला असांखे सचे सिधे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, छो त अमल सभु तुरंदा ऐं उन्हनि में वज़न थींदो, छो त अमल त सभु हिकु जहिड़ा न। अबा जॾहिं माण्हू जो बैतुल्ला शरीफ़ में 20-20 लख माण्हू गॾु हज कंदा आहिनि त गॾु हिकिड़ी जमात में निमाज़ पढ़ंदा आहिनि, पोइ हाणे इन जे अमल में फ़र्क़ु कीअं थिए?
छो थे 20 लख हाजी सॼी दुनिया पंहिंजो मुल्क छॾे वञी था उते निमाज़ पढ़नि हिकिड़े इमाम जे पोयों हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी सिफ़ में हिकिड़ी तकबीर सां पोइ उन्हनि खे फ़र्क़ु छो हुजे फ़र्क़ु नियतुनि सां थींदो तॾहिं उन्हनि जा वज़न ऐं शकिलियूं ऐं अमल सभु जो सभु धार थींदा तॾहिं अलाह सुब्हानहू तआला जे बारगाह में असां सुवाल था कयूं त अलाह असांखे नेक नियती नसीब फरमाए हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेको हे बाब मुक़ररु कयो आहे उन बाब जो उनवान इहो अथसि त क़ौल अल्लाह सुब्हानहू व तआला व नदअुल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह अल्लाह सुब्हानहू तआला तो फरमाए त असां इंसाफ़ जूं ताराज़ियूं रखंदासीं क़यामत जे ॾींहुं ताराज़ियूं रखंदासीं घणियूं ताराज़ियूं पोइ घणनि माण्हुनि जे अमलनि तोड़ण जे लाइ घणियूं ताराज़ियूं जॾहिं त वापारीअ वटि सॼे ॻोठ खे सौदे ॾियण जे लाइ हिकिड़ी ताराज़ी हूंदी आहे दुकान में अलाह ताला बि क़ादिर आहे हिकिड़ी ताराज़ी हुजे सॼी जहान हुन में तुरी सघे थो ताराज़ियूं घणियूं हुजनि जो अमलनि जूं जिन्सूं घणियूं त हर जिन्स जे लाइ ताराज़ी या हर माण्हू जे लाइ पंहिंजी ताराज़ी इहे सभु शयूं मुमकिन आहिनि त ताराज़ियूं घणियूं हुजनि जिन्सूं ताराज़ी जूं घणियूं हुजनि हर माण्हू जे लाइ जुदा जुदा हुजनि इहे सभु मुमकिन आहिनि पर तुरंत आहे अमल मोमिननि जा बाक़ी जेको काफ़र हूंदो न ला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना अलाह चवंदो हिन जे लाइ असां ताराज़ी खणंदासीं ई न तंहिंजे करे उन वटि आहे ई कुझु कोन त छा थो ॾियूंसि दुआ आहे त अलाह ताला असांखे मज़बूत ईमान नसीब फरमाए ऐं इन ताराज़ी में अमल तुरंदा फरमाए त अमल बनी आदम जा उन्हनि जूं ॻाल्हियूं तोरियूं वेंदियूं मुजाहिद रहमतुल्लाह अलैह तो फरमाए अल क़िस्तास अल अदलु बिर्रूमिया रूमी ॿोलीअ में क़िस्तास व नज़अुल मवाज़ीन अल क़िस्त चए थो अल क़िस्तास इहो रूमी ॿोलीअ में अदल जी मज़दर आहे पर हज़रत अबे सां फरमाईंदा हुया त रूमी बि आहे हूंदी बिल्कुलु हूंदो रूम में इहो राइज हूंदो रूमी थियो पर अरबीअ जा मुफ़रदात एतिरा घणा आहिनि जो अॼु ताईं जेके बि कामूस लुग़तूं मुंजिद लिसानुल अरब ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा किताब ठहिया आहिनि सभिनीनि कामूसनि अॼु ताईं मुफ़रदातुल अरब जमा न कया आहिनि जो अरबी ॿोली में असांजी सिंधी ॿोलीअ जा साईं डिक्शनरी ठाहियूं हाणे अहिड़ा अखर कोन था मिलनि जेके वरी अञा हिन में वधाए ऐं ठाहिजे बल्कि अरब जे अॼु बि तव्हां कबीलनि में माण्हुनि सां मिलंदव त तव्हांखे अलाए केतिरा नवां लफ़्ज़ मिलंदा जेके असांजे हिन लुग़तुनि में आहिनि ई न एॾी वसी ॿोली आहे तॾहिं त हुज़ूर अरब हुया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चौधारी नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हाईंदा हुआ जीअं फरमायो त तव्हां में वहन ईंदो साहब पुछो त मल वहन या रसूल अल्लाह अलाए अरब आहे न पई अचे माना एतिरी कुशादी ॿोली आहे फरमायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वहन आहे हुब दुनिया व कराहियतुल मौत दुनिया जी मोहबत मौत खां नफ़रत इन खे वहन थो चइजे तंहिंजे करे इन्हनि सभिनीनि शयुनि खे जेकॾहिं ॾिसजे त आहिनि मुमकिन आहे त हे लफ़्ज़ अरबी बि हुजे छो त हिकु जहिड़ा लफ़्ज़ केतिरनि ॿोलियुनि में मुश्तरिक हूंदा आहिनि पर आहे न आहे तॾहिं ठीकु आहे पर जे इमाम बुखारी जी तहक़ीक़ आहे मुजाहिद जे कौल मूजिब रूमी आहे हाणे मुअरब थी वियो तॾहिं ठीकु आहे सही आहे चइबो अल क़िस्त मस्दरुल मुक़सित क़िस्त इहो मुक़सित जी मस्दर आहे ऐं इन जी माना थींदी आदिल मुक़सित माना अदुल कंदड़ पर जेकर इहो थींदो अक़सत युक़सित पर जेकर इनखे कसत यक़सित क़ासितुन कंदासीं त पोइ इन जी माना आदिल न पर बिल्कुलु इन जे बरअक्स जाइर थी पवंदी माना ग़ालिब लफ़्ज़ सागा काफ़ सीन ताल ता सही लफ़्ज़ टे रुगो बाब जे फ़र्क़ जे करे मज़ीद ऐं मुजरद करण जे करे इन जे माना में एतिरो फ़र्क़ु थी थो वञे जो मुक़सित माना आदिल ऐं कासित माना जाइर या अल्लाह ताला फरमाए अमल कासितून फकानू लि जहन्नम हतबा जेके ज़ालिम माण्हू हूंदा उहे जहन्नम जो ॿारण थी वेंदा ॿई लफ़्ज़ अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाया आहिनि अहमद बिन अशकाब खां रिवायत आहे चई त मोहम्मद बिन फुज़ैल थो चवे अमारा बिन अल काका खां हज़रत अबी ज़ुरा खां हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां त नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कलिमतान हबीबतान इलर रहमान ॿ अखर अल्लाह ताला खे प्यारा अखर कुल ॿ आहिनि अल्लाह ताला खे प्यारा आहिनि ख़फ़ीफ़तान अलल लिसान ज़ुबान जे मथां ॾाढा हल्का आहिनि ॻाल्हाइण में इंतहाई सवल आहे हीअ हक़ीक़त में अल्लाह सुब्हानहू तआला जी हिकिड़ी वॾी महिरबानी आहे तॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तव्हांखे जिन्स ॾेखारी आहे बा जीअं हिकिड़ो माण्हू क़ीमती सामान पंहिंजो खणी हले पर गौरो गौरो ट्रक भरे तॾहिं उनजो सामान हली पहुचे ॿियो हिकिड़ो माण्हू पंहिंजे सफ़र में कुझु बि न खणे हिकिड़ो हीरो वठी ऐं खणी खीसे में विझे ॿियो माण्हू जेकॾहिं 5 लख रुपयनि जा बि नक़द कैश खणे त हेतिरा पैसा थी वेंदा पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हीरो रुगो खणी ऐं खीसे में विझे त हिकिड़ी खणी भुगड़े जेतिरी ऐं क़ीमत उन जेतिरी या उन खां अञा वधीक थी वञे
त हे अलाह ताला जा हिकिड़ा अहसान ऐं महिरबानियूं आहिनि असां सां जेके रब ताला इरादो कयो आहे मोमिननि सां लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इन में त नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे अहिड़ा चूंडे अखर ॾेई विया आहिनि अखर कुल ॿ ऐं ज़ुबान ते ॻाल्हाइण में बि ॾाढा सवला हर हिकु माण्हू ॻाल्हाए सघे हिननि खे पर सक़ीलतान फिल मीज़ान इन सभ सां गॾु भला पोइ वज़न घटि हुजे न वज़न में बि इंतिहा ते पहुतल आहिनि ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे अलाह ताला वटि वज़न अहिड़ो थींदो जो क़यामत जे ॾींहुं जॾहिं इहे अखर तुरंदा त माण्हू जो अमलनामो ॻोल्हो थी वेंदो फमन ثقلت موازينه فهو في عيشة راضية जंहिंजी ताराज़ी जंहिंजो तोरो ॻोरो थी वियो अलाह तो फरमाए इहो वॾी आलीशान ज़िंदगी में ख़ुशि हूंदो उहा जन्नत हूंदी वमा मन खफ़त मवाज़ीनुहु फउमुहु हाविया पर जंहिंजो तोरो जंहिंजो सामान जंहिंजी तोर हल्की थी वई अलाह तो फरमाए हाविया जहन्नम जी वादी उन जी माउ आहे माउ बचे खे भाकुर हणंदी आहे इहे बि खणी उते पाण सां कराईंदसि अलाह शाल असांखे गौरनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह ताला महिरबानी कई आहे माण्हू जी रुगो नियत पंहिंजे रब सां सची हुजे न त पोइ इनशा अलाह थोरा ऐं ख़फ़ीफ़ ऐं हल्कड़ा अमल बि अलाह ताला वटि अलाह जे रज़ा जो एॾो बाइस थींदा जीअं मां अर्ज़ु कयुमि तव्हांखे अबा त हिकिड़े माण्हू ग़रीब खारक ॾिनी रुगो सिदक सां अलाह उनखे पहाड़ करे छॾियो जेकॾहिं असां बि पंहिंजी ज़िंदगी सॼी ईअं ई इन उसूल ते सिदक सां गुज़ारींदासीं यकीन ॼाणियो त अलाह सुब्हानो ताला असांजे बि अलाह कंदो पल्लो अकबरो थी वेंदो तो फरमाए तबाह करन सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह मो अल्लाह ताला जी ज़ात जो तक़द्दुस ऐं पाकाई बयान करण मक़सूद आहे अल्लाह जी हमद सां अल्लाह जी ज़ात एॾी पाक आहे जो उनखे हमद थो कजे पाक आहे अल्लाह ताला जी ज़ात हर नुक़्स खां हर कमीअ खां हर कोताहीअ खां माण्हू केतिरो बि कामिल थिए उन में का बि कोताही थींदी कमियूं कुसूर थींदा असां वटि कारीगर हूंदो हे कारीगर हे सभु भलो आहे पर हे कमु हिन में अथसि हे माण्हू हिन शोबे जो बहितरीन आहे पर हे ऐब अथसि असां में ऐब हज़ारे लखे किरोड़े लभंदा इंसाननि में जेकॾहिं अमाल ऐं किरदार में जेकॾहिं हिकिड़ी कामिल मुकमल शख़्सियत हूंदी आहे त उहो अलाह जो नबी हूंदो आहे फ़क़ति बाक़ी उम्मत में सभिनीनि में ऐब कुसूर थी सघनि था अलाह सुब्हानो ताला जी ज़ात अहिड़ी आहे जो उन में कंहिं बि क़िस्म जो ऐब ऐं कुसूर कोन्हे जो इंसान ज़ात भली नबियनि मां हुजे पोइ बि नबी दुनिया जो जहान छॾे वियो कुल्लु मन अलैहा फ़ान थी वई वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम रब जी ज़ात जी इहा बि तारीफ़ आहे जो उन जे मथां फना न ईंदी रब सुब्हानो ताला हर नुक़्स खां हर कमीअ खां हर कोताहीअ खां हर कमज़ोरीअ खां पाक ऐं रब सुब्हानो ताला में हर चङाई हर ख़ैर हर भलाई जेके सिफ़ात हमीद आहिनि उन जो मरकज़ आला अल्लाह सुब्हानो ताला ऐं सफ़ात रज़ीला खां बिल्कुलु एतिरो दूर जो सवाल ई न आहे जो उहा का उन जे क़रीब बि पहुचे जीअं सिफ़ात हमीदा में आला आहे त सिफ़ात रज़ीला खां ईअं एतिरो दूर आहे इहा आहे अल्लाह ताला जी तारीफ़ हीअ इन जी माना सुभान अल्लाह व बिहम्दिही अल्लाह जी तारीफ़ थी कजे उन जो हमद सुभान अल्लाहिल अज़ीम अल्लाह एॾो अज़ीम आहे जो इन्हनि सभिनी शयुनि खां मथे आहे ऐं अल्लाह ताला जो हमद एतिरो आहे तस्बीह ऐं पाकाई एतिरी अथसि जो हर नुक़्स खां पाक आहे माना नुक़्स खां इंतिहा जो पाक अज़मत ऐं भलाई जो वॾो शाहकार इन्हनि ॿिन्हिनि खे इंतिहा ते जो पहुचाइजे थो तॾहिं इहे लफ़्ज़ मर्तबे ऐं मक़ाम में एतिरा वॾा था थियनि जो जॾहिं हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो त इन ॻाल्हाइण सां ज़मीन आसमान जी ख़ला भरिजी थी वञे अजर सां अल्लाह ताला शाल असांखे इन समेत सभु जेके रब सुब्हानो ताला पंहिंजा महामिद रखिया आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सलातूं रखियूं आहिनि शाल इन्हनि सां असांजे ज़बाननि खे मुअतर करे असांजे आमाल नामनि खे भरे रब सुब्हानो ताला जेको हे असां पढ़ियो आहे ऐं जेको अॼु हे सफ़र मुकमल कयो आहे अज़ीज़ान गिरामी तालिब इल्म मतां इहे सम्झंदो हुजे त मां अॼु खां पोइ फारिग़ थियुमि मुंहिंजा अब्बा फारिग़ थियणो न आहे अञा तालिब हुयो त उहो परावन कुलनि ते हुयो उस्तादनि जे कुलनि ते हुयो उन वक़्तु खेॾंदो बि हुयो नचंदो कुॾंदो बि हुयो पर अॼु खां पोइ उन खे जेका मथे ते दिस्तार थी रखिजे उन दिस्तार में इहो माण्हू वाबुद रब्बक हत्ता यअतियकल यकीन सां इन पलव में ॿधिजी वियो पलव में अहिड़ो ॿधो जो न छुटंदो जेसीं ताईं मौत अचे हितां छॾाएसि ऐं पोइ इन पलव में जेकॾहिं भरम रखंदो त यकीन ॼाणियो त इहो मौत इन जे लाइ मौत छा हूंदो ॾाजो हूंदो अलाह ताला सां मुलाक़ात हूंदी मन अहब लिका अल्लाह अहब अल्लाह लिकाहु जेको अलाह जी मुलाक़ात सां मोहबत रखंदो अलाह ताला बि इन सां मिलण जो शौक़ु रखंदो आहे तंहिंजे करे जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी तालिब इल्म खे ईअं गुज़ारणी पवंदी त अॼु मुंहिंजे हे जेको इल्म जो सफ़र असातिज़ा वटि पूरो थियो आहे उस्तादनि वटि रहणु हिकिड़ी वॾी नेमत हूंदी आहे ऐं हिते माण्हूअ जी बादशाही हूंदी आहे जीअं ॿार नंढड़ो पीउ माउ जे कुल्हे ते बादशाही कंदो आहे तालिब पंहिंजे उस्ताद वटि ईअं ई बादशाही जे माहौल में रहंदो अथव अबा जॾहिं उस्ताद हलिया विया माहौल इहो वियो न त पोइ साईं माण्हूअ खे सच ॿुधायांव जीअं अबो अमा मरी वेंदा आहिनि माण्हू यतीम थी पवंदो आहे न तालिब इल्म उस्तादनि जे माहौल खां निकिते खां पोइ ईअं थींदो अथव
अज़ीज़ान गिरामी पोइ इहा ई ख़बर पवंदी आहे त मां वटि हाणे केतिरियूं 4 कोॾियूं आहिनि जेके आहिनि पोइ उहे ई कमु ईंदियूं तंहिं ते महिनत कबी ऐं पंहिंजी ज़िंदगी इन सिद्क़ ऐं इख़लास सां इन कर्ज़ लाहिण में गुज़ारबी जेको ॿियनि असांजे मथां हेतिरो महिनत ऐं मशक़त करे उम्मत मुस्लिमा पूरी मशक़त में हिसो वरितो आहे असातिज़ा ख़ासि तौर ते असांखे पढ़ाइण में हेतिरी महिनत सरफ़ कई आहे इन्हनि जे हुक़ूक़ खे अदा करण में असां का बि कोताही न छॾींदासीं जीअं मुआइदो कबो आहे मुआइदो आहे असांजो त इनशा अलाह ज़िंदगी भर असां दीन जी ख़िदमत कंदासीं सिद्क़ सां इख़लास सां जीअं वॾनि असां ताईं दीन पहुचायो आहे इहो कर्ज़ु असां मरंदे दम ताईं उम्मत मुस्लिम जे बचनि खे दीन तइलीम पढ़ाइण में इनशा अलाह कंदा लाहींदा रहंदासीं दुआ आहे त अलाह सुब्हानो तआला असांखे हिन इल्म जे रस्ते में अॻु भरे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब सुब्हानो तआला असांखे हिन ख़ैर ऐं भलाई जे रस्ते में अॻु भरे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजे तालीम जो इत्तिफ़ाक़ इहो थियो जो मुंहिंजो जॾहिं आख़िरी साल हुयो त मूंखे हज़रत सांजन मोकिले छॾियो पंजगोड़ पोइ मां उन पंहिंजे बुखारी शरीफ़ हज़रत सांजन जे इन इजाज़त में शरीक न थी सघियुमि पोइ इजाज़त जी इनायत फरमाई उन खां कुझु साल पोइ हज़रत उस्ताद साईं अबू सईद ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी नवर अल्लाह मरकज़ जन वटि मां हैदराबाद में पढ़ण जे लाइ 6 महीना खनि पढ़ियुमि ऐं पोइ इनायत फरमायूं ऐं जेका लिखी बि ॾिनो मूंखे इजाज़त हदीस जी सो असां वटि इहो सिलसिलो हूंदो आहे त असांजे असातिज़े किराम ऐं हज़रत साईं जन इहा हदीस शरीफ़ पढ़ी आया हुआ देवबंद में हज़रत मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह जन वटूं उहा हदीस जीअं उन्हनि माॾे मुंतक़िल कई आहे हिकिड़ी बरकत वारी निस्बत आहे उहा इन जे लाइ था कयूं जीअं असांजी इहा निस्बत इन ज़रिए सां नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी सां थिए ऐं उमेद आहे त असां जेको बि हे दीन जी ख़िदमत कंदासीं इन जो अजर अल्लाह ताला असांजे असातिज़े किराम खां ना बारगाह नबवी ताईं पहुचाइण जी अल्लाह ताला असांखे सआदत नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला असांजे हिननि मदारिस ऐं इदारनि खे ता क़यामत शाद ऐं क़ाइम ऐं दाइम रखे असां मुस्लमाननि खे तौफ़ीक़ ॾे त हिननि मदरसनि सां असां ख़ासि तौर ते पंहिंजी औलाद ऐं नसुल बचा मदरसे खे ॾेई असां ताउन कयूं ऐं बाक़ी हिननि सां भरपूर हमदर्दी ऐं हिफ़ाज़त जा अलमबरदार थी बीहूं अल्लाह ताला शाल असां सभिनीनि खे हिन ख़ैर जे हिसे मां भरपूर करे कढंदो कंहिंजी बि झोली इनशा अल्लाह अॼोकी मजलिस ऐं महफ़िल मां ख़ाली न थींदी आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल